ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ياسين والقرآن الحكيم إنك لمن المرسلين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام سادات اعظام ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो भाइरो मीलाद पाक जी सोहणी महफिल में अचण वारो मदीने वारे मीर सां दिल जी लऊं लगाइण वारो सोने नबी जो शान ॿुधी खुश थियण वारो दुआ है अल्लाह ताजी जिंदगी के खुशन सां भरे छॾी रब शन तव्हांखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो हिते बि ख़ुशि हूंदो हुते बि ख़ुशि हूंदो मदीने वारे साईं जी मोहब्बत जेको सीने में सांडींदो आहे न उन जे लाइ हिते बि करार हुते बि करार अल्लाह जे पाक क़ुरान में हिकु सूरत आहे जंहिंजो नालो सूरत यासीन इहा आहे क़ुरान जी दिल चओ हर शइ जी दिल हूंदी आहे क़ुरान जी दिल सूरत यासीन अॼु रात आहे याद न अथव कहिड़ी रात आहे हफ़्ते जी दिल जुमो सभिनी रातियुनि जी दिल जुमो क़ुरान जी दिल सूरत यासीन मदीने वाले साईं फरमायो जेको जुम्मे शरीफ की रात सूरत यासीन हिकिड़ो भेरो तिलावत करे एरे तेरी सेरे बोले चमकुंदो ये जेको थियो मां तव्हां जे लाइ न तूं हुनखे थो ॾिसी अल्लाह हिदायत ॾे या उथी वञे थो न त लपाट हितूं हणंदो था साईं फरमाइनि था जुम्मे शरीफ जी रात जेको यासीन सूरत जी तिलावत करे सुबुह जो उथंदो उन जे दफ़्तर में हिकिड़ो बि गुनाह बाक़ी न जानी वे वाला लाउड मुफ्त में मिलियो थी अॼु टने अला यार जो सुते पेड़ो लाउड काथे में लॻो सूरत यासीन जुम्मे शरीफ की रात जेको तिलावत करे सुबुह जो जो त 70,000 मलाइका उन जे हक़ में मग़फ़िरत जी दुआ
डांटे बिल्ली के लाउड वाली बीमारी लगी है। सुभान अल्लाह। अल्लाह का जो सुनाई सुखिया हुंदो। मिठा जुम्मे शरीफ जी रात सूरत यासीन जी तिलावत करे केड़ो भी जुमो सुबह जो उथंदो त 70,000 मलाइक उन्हें जे मग़फ़िरत ऐं माफ़ी जी अल्लाह वटि दुआ पिया घुरनि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त हिकिड़ो मलाइक बि कंहिंजे लाइ दुआ घुरे, हिकिड़ो मलाइक फ़रिश्ते जी दुआ रद न थींदी आहे, मलाइक जी दुआ रद न थींदी आहे। जेकॾहिं मलाइक कंहिंजे हक़ में दुआ घुरे त यकीनन उहा दुआ क़बूल। हिकिड़ो न, ॿ न, 4 न, 70,000 मलाइक। खुदा जी बस्ती वारो जेकॾहिं 70,000 मलाइक तुंहिंजे हक़ में दुआ घुरनि। सूरत यासीन हाफ़िज़ ते तकड़ा आहिनि पर मूं जहिड़ो ढरड़ो बि पढ़े त 5.5 मिंट था लॻनि। 5.5 मिंट 5.5 मिंट सूरत यासीन जी तिलावत में लॻनि ऐं पूरी ज़िंदगी जा गुनाह बख़्शिश। अल्लाह करे तव्हांखे इहो बि 5 मिंट मिलनि। टीवीअ ते वेहण जे लाइ 5 कलाक मिलंदसि। टीवी ॾिसण जे लाइ वॾेरे जी ओताक ते वेहण जे लाइ कलाकनि जा कलाक वेठो आहे पर अल्लाह जे क़ुरान ॿुधण जे लाइ तो टाइम न आहे। प्री प्यारा मदीने वारे साईं फरमायो त यासीन सूरत उहा आहे जेकॾहिं प्लेट ते लिखी कंहिंखे प्यार जे त उन जे अंदर में रब 70 नूर दाख़िल उन जे अंदर मां 70 बीमारियूं निकिरी। सूरत यासीन पढ़ी कंहिंखे दम कजे 70 बीमारियुनि जो इलाज। सुभान अल्लाह। ऐं इन सूरत जो आगाज़ आहे हिकिड़े सॾ सां। हिकिड़ो सॾ आहे जेको सॾण वारो अल्लाह हुआ ऐं सॾण वारो जंहिंखे सॾे थो उहो रसूलुल्लाह। अल्लाह सॾे थो पंहिंजे हबीब खे यासीन ए सरदार यासीन ए कामिल मुकम्मिल इंसान यासीन ए सोहणन ॾंदन वारा यासीन ए सोहणी सूरत वारा। सुभान अल्लाह। ये अल्लाह पंहिंजे हबीब खे औसाफ मदीने वारे मीर खे रब इहे सिफ़तूं ॾिनियूं। मदीने वारो साईं सरदार हुआ अॻियनि जो सरदार पोयनि जो सरदार नबियनि जो सरदार वलियनि जो सरदार पर सरदारनि जो सरदार आसमान वारनि जो सरदार ज़मीन वारनि जो सरदार।
सुभान अल्लाह अल्लाह सजो यासीन कुरान पढ़ो न सॼे कुरान में सभिनी नबियन के रब नाला वठी सॼी हर नबियन के या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नत ए आदम तू ऐं तुंहिंजी ज़ाल वञी जन्नत में रहो कीअं सॼईंसि नालो वठी चओ कीअं सॼईंसि या ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया ए ज़करिया पुत्र छो जाए नालो यहया रख जाए नबी ज़करिया के रब सॼो पर सुता पिया आहियो इन दिमाग़ जा ताला खुलियल अथव या ताला बंदि अथव खुलियल आहिनि मुंहिंजी ॻाल्हि जो मूंखे जवाब ॾियो अल्लाह फरमायो या यहया ख़ुदिल किताब बिक़ुव्वा ए यहया हे किताब ताक़त सां वठ पकड़ यहया खे रब सॼो नालो वठी या मूसा हथ में छा खयो अथई मूसा खे रब नालो वठी सॼो ईसा खे रब नालो वठी सॼो दाऊद खे रब नालो वठी सॼो पर मदीने वारे मीर खे यासीन या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर या अय्युहर रसूल या अय्युहन नबी ताहा जी माना 14 जा चंड सुभान अल्लाह हिते रब सॼो ए सरदार मुल्ले जो ते हिते ई मुंहं ते दांगी मली जो नबी असां वांगुरु आहे न रब फरमाए थो हे तव्हां वांगुरु न आहे सरदार हुआ तव्हांजो बि सरदार आहे न हे पंहिंजो हिन छा मलक असद सिकंदर इन सरदार खे जो जहिड़ो तूं माण्हू तहिड़ो मां माण्हू त टीप ते ॾियारे छॾे दुनिया जे सरदार खे पाण जहिड़ो चओ ॻोठ मां लथाए छॾई सज़ा ॾेई छॾई पर पुटी नथो मरे जो मदीने वारे खे पाण वांगुरु थो सॾे जंहिंखे रब नालो वठी नथो सॾे जंहिंखे अल्लाह पाण लक़बनि सां थो क़ुरान में सॾे ऐं यासीन ए सरदार यासीन ए कामिल अकमल इंसान सब ये जलसे में बैठा सब इंसान बड़े इंसान पर के में केड़ी कमी के में केड़ी कमी के में केड़ी खोट के में केड़ी खोट आहे हिकड़े जी सूरत सुहिणी आहे थोरी आवाज़ मिठो न आहे कंहिंजो आवाज़ मिठो आहे थोरी इख़लाक़ सुठा न आहिनि कंहिंजा इख़लाक़ चङा आहिनि त वरी उन जूं आदतूं चङियूं न आहिनि कंहिंमें कहिड़ी खोट कंहिंमें कहिड़ी खोट कंहिंमें कहिड़ी कमी कंहिंमें कहिड़ी कची कंहिंमें कहिड़ो ऐब पर हिकिड़ी ज़ात आहे जंहिंमें को ऐब न आहे जंहिंमें का कमी न आहे जंहिंमें का खोट न आहे उहा ज़ात यासीन सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जे ज़ात ॾिसो त ज़ातुनि जी सरदार जे ॿोली ॾिसीस त ॿोलियुनि जी सरदार जे हिन महबूब जो ज़मानो ॾिसो त ज़मानत जो सरदार हिन जो घर ॾिस घरनि जो सरदार
हिन जो दर ॾिसो त दरनि जो सरदार, हिन जो किताब ॾिसो किताबनि जो सरदार, हिन जो घराणो ॾिसो घराणनि जो सरदार, हले त हलण बेमिसाल, ॻाल्हाए त ॻाल्हाइण बेमिसाल, निहारे मुझे नबी जो निहारण बेमिसाल। हिन जो घर वारियूं सारी दुनिया जे औरतुनि खां मुनफरिद आला शान वारियूं, हिन महबूब जी न्याणी सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार, हिन जा बच्चा हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार, हिन जो बिरादर अली वलियन जो सरदार, ऐं ही पाण यासीन। अञा तू ॻाल्हायो था तू चुप में आयो, न ठहंदो जे महबूब जी तारीफ़ वणई त रड़ करे चो सुभान अल्लाह। मदीने वाली ज़ियारत कराई ओ मिठा, हिन महबूब में का कमी नहीं, का खटताई नहीं, को ऐब नहीं, बाकी सारी दुनिया में न्यायो। हाँ मुझो दिल पर नबी बेऐब बणजी आयो, बराबर नबी बिना ऐब जे नबी शान वारा अज़मतुन वारा, मूसा कलीमुल्लाह, ईसा रूहुल्लाह, दाऊद खलीफतुल्लाह, नूह नजीउल्लाह, ईसा रूहुल्लाह, पर ही है हबीबुल्लाह। कोई या कलीमुल्लाह, कोई या खलीलुल्लाह, साथ सभनी में सोने मोहम्मद जी भलारिया, तड़पदो सोई सजण लाए मेरे सारिया, मुझे महबूब के लिखो सुभान अल्लाह। हजरत इमाम सालिह सुबुल हुदा व रशाद में रिवायत दिया, शरफुल मुस्तफा में यह रिवायत था, मवाहिबुल दुनिया में यह रिवायत था, तारीख दिमश्क में इमाम इब्न कासी रिवायत दिया। न तो सुभाने वार अल्लाह राय इब्न कसीर रिवायत दिया, मुझे दिल पर मोहम्मद करीम जो असहाबी हजरत सलमानुल फारसी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो रिवायत करे, हजरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात यौमिन हिकड़े ॾींहुं मदीने वारो साईं कचहरी में वेठो मां हाज़िर थियुसि, कचहरी में आयो से सोने नबी जी रिहान हुई, मोहम्मद मुस्तफा जी कचहरी हुई, आशिक परवाना वेठा हुया, आऊं भी आयो से अचे पासड़ो वठी वेठुसि, हुजूर तकरीर पिया कने, बयान पिया कने, फरमायूं फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अल्लाहु यक़ूल। मदीने वाला साईं का बयान करे, हींअर जिब्रील आयो आहे अल्लाह जो पैगाम खणी, जिब्रील आयो आहे रब जो पैगाम खणी,
अल्लाह तो फरमाए लक़द खलक़तु दुनिया व अहलहा लिउअर्रिफहुम करामतक अलैया व मंज़िलतक इंदी। जिब्रील रब जो पैगाम खणी आयो आ या रसूल अल्लाह। अल्लाह जो फरमाए मु दुनिया के खलकियो दुनिया वारन के पैदा कयो हिन जेला उन्हन के देखाया त मोहम्मद जो मुंह वट शान छाए मोहम्मद जो मुंह वट मकाम छाए। समझो दुनिया खलकी थमे दुनिया वारा खलकिया थमे हे कोटड़ी वारा हे हैदराबाद वारा हे कराची वारा हे अरब वारा अजम वारा ये सब पैदा हिन जेला कया थम त इन्हन के मां पंहिंजे सोने मोहम्मद जो शान ॾेखारिया। दुनिया वारा ॾिसो हे अथव मुंहिंजो महबूब ही अथव मुंहिंजे महबूब जी मूं वटि इज़त मूं वटि मान मूं वटि मर्तबो मुंहिंजे महबूब जो ही जे आंगुर जो इशारो ॾे त चंड अधो अधो जे हथ खणे त लथल सिज वरी अचे जे सॾु करे त पत्थर पाणी मां तरी अचनि जे इशारो ॾे त वण पाड़ूं पटजी झूमंदा झूटंदा सलातूं पढ़ंदा अचनि। मुले जी त ज़ाल चयो कोन थी पुट बि चयो कोन थो मञे हिकिड़ो मुलो वठी आयो पुट मूं वटि साईं हिन खे को पीड़ो रखो हुजे हो मुलो ॿ नंबरी साईं तव्हांजो नालो ॿुधो दिलि पर साईं जेका दुआ घुरंदो आहे उहा क़बूल पवंदी आहे। सो मां हे पुट वठी संजीर ॿधा पिया आहिनि छोरे खे हिन मूंखे रत कयो आहे हिन खे को मां मजबूर थी आयो आहियां मां मञंदो न आहियां पीरनि फ़क़ीरनि खे मजबूर थी आयो आहियां छोरो मुंहिंजो चयो जो मुले जो पुट बि चयो नथो मञे मदीने वारे मीर जा पत्थर बि चयो था मञनि वण बि चयो था मञनि सिज बि चयो थो मञे चंड बि चयो थो मञे जंगल जा जानवर बि चयो था मञनि। रब तो फरमाए हबीब दुनिया वारनि खे बेताई इन जे लाइ कयो अथम त इन्हनि खे ॾेखारियां त मुंहिंजे मोहम्मद जी इज़त छा आहे शान छा आहे। कोटड़ी वारा का ॻाल्हि सम्झव ऐं पोइ रब जो फरमाए वलौलाक या मोहम्मद मा ख़लक़तु दुनिया हबीब जे तोखे न ख़लक़िया हा त दुनिया खे ई पैदा न कया दुनिया ख़लक़िया हा न दुनिया वारा ख़लक़िया न या कोटड़ी हुजे हा न या हैदराबाद हुजे हा न विचों सिंधु दरिया वहे हा हे सब कुछ पैदा कया में वलौला कया मोहम्मद मा ख़लक़तु दुनिया न दुनिया ख़लक़िया न दुनिया वारा पैदा कया सब कुछ जोड़ियो तो नबी जे सदके तो हाँ तो जे तखलीक जो सबब मदीने वारो साईं जेका जिन्स पैदा थी हुई आईने में भी दिलो दुनिया में मुंह जड़ो तो सुनो आहे कोटड़ी वाला जा मुझे मातली वाला और आईने में भी दिलो मुंह जड़ो सोनो ना माही हुआ जेका तो के वजूद मिलो हस्ती मिली जिंदगी मिली जियापो मिलो मिठे मोहम्मद सदके पूछे तो मिला तो मलाया न मलाया
तोखे जीअ जो जिया पोई मदीने वारे साईं दे सदके मिलियो आ जे उन जे अचण ते ख़ुशी न मल्हाई त पोइ ॿुॾी मरंदा की ॿियो छा वधीक मां छा चवां सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मीलाद मल्हाइण वारा तुझा घर च सजाया सारा मीलाद हर नियम जाही नारा या रसूल अल्लाह चो या रसूल मीलाद जो माह भरे थो हर आशिक ईद करे थो खबर आपको घणन पिजन मारो मीलाद जो माह भरे थो हर आशिक ईद करे थो मुनकिर करे थो मरे थो आशिक ईद करे थो वो न दलील पुछन दिल वारा न दलील पुछन दिल वारा हणो नियम जाई नारा या रसूल जंजी मदनी सा महबत सुने अरबी सा उल्फत मीलाद उनियल सादत मिले बरकत रहमत जन्नत न दलील पुछन दिल वारा नियम जाई नारा या रसूल अल्लाह एहसानो अल्लाह साईं क्यों मीलाद जो माह भरियो ओ मीलाद नथा कयो न क्यों पर ॿियनि खे छो था रोकियो किथे मुड़ंदा महबत वारा किथे मुड़ंदा चओ किथे मुड़ंदा सुभान अल्लाह मां 5 किताबन जो हवालो दी चुको आया इनन सीरत निगारन लिखयो त रब फरमायो या रसूल अल्लाह लक़द खलक़तु दुनिया वाला लियो अरफहुम करामतक अलैय दुनिया के खल्क़म दुनिया वारन के पैदा कयो मैं हिन जे ला त उनन के निखारिया त मोहम्मद की मूवट इज्जत छाए रब फरमा फकत खतमतु बिकल अंबिया हबीब तोते मु सभिनी नबियन जो सिलसिलो तंग कयो खातमुन नबियीन तोखे बणायो मैं नबियन की पुजाणी वारो तोखे बणायो मैं खत्मे नबूवत जो ताज तोखे लगायो मैं हाणे मथे उघाड़ा मिर्ज़े गुलाम कादियानी लानती चेड़ा कई चाल इंदा कूड़ा इंदा नबी सलाइंदा पर कूड़ा है ठगे ने मकार है फरेबी ने तू ही सबनी नबियन के पुजारी मारो
इकड़े गुस्ताख के अज मीरपुर खास में इकड़े सिपाही मारियो मुखे नहीं हो मेरे तो माने के हाथ चुमाए ने सिपाही गुस्ताख के इने के जीण जो हक ही ना है जेको मुस्तफा जे शान में इज्जत भी करे ना इने के दुनिया में रहने जो हक ना है दुनिया में रहे तो वो जेको मुस्तफा जा अन खातमन नबीन ला नबी बदी साईं फरमाता हड़नी नबीन जे पुजाणी वारो मां मोहम्मद आया मुखा बद में को नबी न थींदो जेको नबी सदाए चौकूड़ो दज्जाल कज़्ज़ाब धोखेबाज फरेबकार को रब बेड़ी के जो मुंह वनी काटू ज़बान जो गुलाम मलून मुंह किथे काटू ज़बान हुक्म याद नबी जो जिते दमो परवाज़ थे उनके उते पूजे सभनी नबी साईं जो जिथे भी नबी सगोरा रब से मिला न उनकी मजार उथे थी हुजूर जंजी जे मजार गुंबद खदरा आयशा जे हुजरे में हुआ साईं जन पंजे रबी के आला से मिला तो मजार उथे थी इन जी खादी उसमें खबर है हां कुदरत यही की जगह से यही जिल्लत का भी दस ओ मिठा मुझे सुनो नबी ताजदारे खत्म नबूवत मुझे आका का प्यो नबी थियो न थींदो न आयो नहीं रहमत आलम नूरे मुजस्सम आका आयो खुशी मनायो खंड मिसरियों खीर विरायो कोटड़ी वारा खीर विरायो आका आयो ओ जे मथे थे ताज मथे थे खत्म नबूवत खत्म नबूवत जंजी रिसालत ताई क़यामत अकरम अशरफ आज़म आयो आका आयो खुशी जंजी पेशानी नूर निशानी शान शानी राज रब्बानी मदनी मिठो मौला मिला सुभान अल्लाह रब फरमायो फकद खत्म बिकल अंबिया हबीब पोते नबूवत जो सिलसिलो संग कयो में सभनी नबियन दे पुजानी वारो रसूल तोखे बनाए वमा खलक़तु खल्कन अकरम अलैया मिनका हबीब पूरी मखलूकात जाब को पैदा किया उन्हनि हड़नी में तो जड़ो इज्जत वारो मुंह वट ॿियो कोन आहे न आसमानन में न जमीनुन में न जिन्नन में न मलाइकन में न नबियन में न रसूलन में मुझी कुल्लु कायनात में कुल्लु मौजूदात में मखलूकात में मु रब वट तो जड़ो ॿियो इज्जत वारो अज़मत वारो आहे ये हदीस कुदसी अल्लाह जो फरमान
मुस्तफा करीम बुधाई इया गाल दिल में वेठी ज़हन में इया गाल वेठी इया गाल बुधो वरी मुल्ले जी गाल बुधो तो नबी जी इज्जत वडे भा जेतरी है मुल्लो चे तो नबी जी इज्जत एतरी आ जेतरी गोठ जे चौधरी जी वडेरे जी हूंदी हाणे मुल्ले के मञो या अल्लाह जो फरमान मञो जवाब जो गोटड़ी वारा जी अल्लाह जो फरमान अखिर ते पो असां हीअं चवंदा आहियूं कोई मिसल नहीं ढोलण दी कोई मिसल नहीं ढोलण दी चुप करे मेरे अली इथे जानियो बोलण दी दसां गले की खजीने दी सारा जग खांदा है खैरात मदीने सारा जग खांदा है खैरात कोई सावियां जो दरिया मुखड़ा बिखाओ ढोलण हाय हाय मुखड़ा बिखा मदनी अखी ॾाढियां झरियां रब तो फरमाए हबीब कुल मखलूकात में मा खलक़तु खल्कन अकरम अलैया मिनका तो जेड़ो इज्जत वारो अजमत वारो शान वारो मान वारो मुझी कुल मखलूकात में जो को आहे न वक़द आतईतुकल हौज़ वशफ़ा हबीब हौज़ कौसर बस तोखे ॾिनो शफ़ाअत जो इज़्न बि तोखे ॾिनो हौज़ कौसर सुभान अल्लाह पुट गर्मी में काड़ो उस हुजे उन घणी लॻंदी बेताब थी पवंदो आहे उन जे करे चप ख़ुश्क थी वेंदा मिड़ी ख़ुश्क थी वेंदी उन जे करे माण्हू बेताब थी पवंदो आहे ओॾी महिल पाणी जी ज़रूरत पवंदी आहे जी पाणी जो ढुक बि मिली वञे त ॼणो को दिल खे अंदरि बदन खे राहत मिली हाणे मशर जो मैदान हूंदो न في يوم كان مقداره 50,000 سنة 50,000 साल जो ॾियारो बपेरो बीहणो पवंदो घणो घणो ज़मीन टामे जी सिज गिराट जेतिरो कजर मथो हूंदो गर्मी तपश काढ़ो माण्हुनि खे उञ लॻंदी पाणी न हूंदो पर उन मशर जे मैदान में रब फरमायो आतईतुकल हौज़ हबीब मूं रब तोखे हौज़ कौसर ॾिनो आहे मशर जे मैदान में जॾहिं तुंहिंजा गुलाम उञ में काढ़े में प्यास लॻंदनि पंहिंजे हथनि सां कौसर जा प्याला भरे भरे कोटड़ी वाला की थो भाई लख नबियनि जूं उम्मतूं बीठल हूंदियूं प्यासा हूंदा उञारा हूंदा कंहिं वटि पाणीअ जो ठुक न हूंदो पर तुंहिंजो नबी मुंहिंजो नबी कौसर वारो नबी असां गुलामनि खे पंहिंजे हथनि सां प्याला भरे 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 साईं फरमान था कौसर जे चौधारी एतिरा प्याला रखियनि जेतिरा आसमान जा तारा ऐं कौसर जो पाणी खीर खां छो छो माखीअ खां मिठो ॻड़नि खां शफ़ाफ़ मुश्क खां वधीक ख़ुशबूदार हिकिड़ो ढुक जेको खे वरी उञ न लॻंदसि
मां मोहम्मद पंजे हथन सां पंजे गुलामन के कौसर जा प्याला भरे पर जेडी मल आलिम इंदा आलिम केर बेन के मदीने वारो साईं प्यालन में प्यारींदो पर आलिमन के पंजे पंजे करम वारे हथन सा प्यारींदो मानू चोंदा साईं या रसूल अल्लाह सीत गुलाम असां के प्यालन में हिनन के वरी पंजे मुबारक हथन सा रब साईं फरमाइंदा तवा सुमंदा हुयो है आलिम जागंदा हुया ही दुनिया में मुझे दीन दी खिदमत कंदा हुया ही आलिम मुझे दीन जो पैगाम बिन ताईं पहुंचाइंदा हुया आलिम मुखे ॾाढा वणन था आलिम मुखे ॾाढा प्यारा आहिनि अॼु इन्हनि खे पंहिंजे हथनि सां को सर थो मौलवी जी इज्जत कयो पेशमाम जी इज्जत कयो जेको मुसले ते बीहे थो न तव्हां जे अल्लाह जे विच में इहो कासिद हूंदो आहे इहो तव्हां जी जे तरफ़ां अल्लाह सां ॻाल्हियूं करण वारो हूंदो आहे इन जी इज्जत एतिराम ज़रूरी आहे समझो था हबीब कौसर को खेदनम वशफा हबीब शफाअत अब तुझे हवाले तू जिए चवंदे तीअं मां रब कंदुसि मशर जे मैदान में तेरे हड़ई नबी चोंदा नफ्सी नफ्सी इज़हबू इला गैरी मुखे मुझे सिर दिया वञो के मेरे को नबी पंहिंजे उम्मत जी मदद न कंदो उन ॾींहं ते मां चवंदुसि उम्मती उम्मती वाला को हे कोटड़ी वाला मुझे आशिक भेण मीलाद मुझे मलाइंदा मुझे बच्चन सा मोहब्बत रखंदा मुझे साहबन सा प्यार रखंदा मुझी सद मिलंदो उन मीलाद जी महफिल जो त कशा कशा वेंदा मुझी तारीफ़ ॿुधण के ना ओला हिनन कोटड़ी वारन के त छद त पाण सा कढाए खबर है मदीने वारो शफाअत करे तो पोइ या खाली मोटंदी जवाब दो ओ मीलाद मलाइण वारा तुझा खर्च सजाया सारा मीलाद हण नियम जाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह हड़ई छो या सुभान अल्लाह मुझा दोस्तों रब फरमायो हबीब आतैतु कल हौज वशफा सोना हबीब हौज कौसर ब तोखे दिनुम शफाअत ब तोखे दिनुम दुनिया ब तुंहिंजी आखिरत ब तुंहिंजी नजर कम जो ॾियारो थींदो अल्लाह फरमाइंदो हबीब ही जन्नत रही जन्नत जूं कुंजूं तुंहिंजे हवाले ही इज्जत तुंहिंजे हवाले जंहिंखे वणई तंहिंखे इज्जत ॾे जंहिंखे वणई तंहिंखे इज्जत न ॾे अल करामतु वल मफातीह यौम बियदी साईं फरमाइंदा क़यामत जे ॾियारे अनस बिन मालिक का यह रिवायत है तिरमिज़ी शरीफ में सरकार फरमाया क़यामत जे ॾियारे रब फरमाई तो हबीब ये इज्जतूं तुझे हथ में तुझे जेके वणई ते हबीब ही कुंजूं जन्नत जूं तुझे हवाले तो कया जेके वणई ते वो जेमल कुंजूं करीम जे हथ में मिलंदियूं न ओ के मोकलींदा ओ उन्हें के जेको चेदो त मीलाद जो फत हराम आ
उन्हें के मोकलींदा जेको चे तो या रसूल अल्लाह चवण शिरका उन्हें के मोकलींदा जेको चे तो नबी जो वसीलो वठी दुआ घुरण शिरका जेको चवे या रसूल अल्लाह या चवे तो या अल्लाह रसूलुल्लाह जे सदके मुखे मगफरत कर माफी दे ये जेको वसीलो वठी हुजूर जी दुआ घुरे वो काफिर आयो मुशरिक मुल्लो जो तकरीर करे मुंह पाण मस्जिद नबवी शरीफ मुल्लो तकरीर पियो करे जेको चे या अल्लाह रसूलुल्लाह जे सदके मुखे माफी दे यो दोज़खी या यो काफिर आयो मुशरिक अरे तुझे दे पिणे आदम के भी माफी मिली मुस्तफा जे वसीले जेनो पुत्र ही न जेनो औलाद फसनाई आदम जो औलाद न सदाए सुभान अल्लाह हुन जो औलाद सदा हो जेको पियो हो न जन्नत में बल निकता है ना बाहर एकड़ो आदम ही हवा ही बियो केर उने जो औलाद सदा है आदम जो औलाद तो सदाई दा आदम तो मुस्तफा जो वसीलो वठी दुआ सुभान अल्लाह हां वो जनी मला शफाअत जो इज़्न मिलंदो त हुजूर उन्हनि जी सिफारिश कंदा जेकी मदीने वाले मीर मोहब्बत रखण वाला इश्क रखण वाला गुलामी करण वाला फरमा बरदारी करण वाला सच्ची मिजाज जो कोटरी वारो फरमा बरदार थींदो या ना फरमान थींदो केड़ा फरमा बरदार एकड़ो त कम कयो नमाज पंज पढ़ो इंशाअल्लाह सुन्नत जरूर ये दाढ़ी भी रखो जी वरी जो सही दाढ़ी के रोन नु करे दींदी दाढ़ी रखो केड़ो भला मुछन मुखना करा रखया जी से बाबा क्यों माशाल्लाह स्कूटर जो क्यों ब्रेक मिठा अदा या जेका पंजो जो नाफरमानी वाली बात है या छदे दे मुस्तफा जे फरमा बरदारी वाली मदीने वाले साईं जी फरमा बरदारी वाली बात वठ भी महबूब जे गुलामी वाली ताबेदारी वाली इत्तबा वाली बात वठ भी पंजो नमाज सुमारी रख भी मस्जिद सा दिल लाए भी चोरी न कभी नशो न कबो बेहयाई जा कम न कबा ब्याज न वठबो न्याणियूं न खपायो पैसन ते न्याणियूं न खपायो ओ कोटड़ी वारो ब्याज जो हराम आ हिकड़ो रुपयो जेको ब्याज जो तो वठे एडो गुनाह वागण काबे में अंदर वनी पंजी जीजल मां सा जिना पीमा जी नाफरमानी न कयो अबे अमर जी दिल न रंजायो एकड़ो मानू पियो मुके कल फोन करे चई मुझे पुट मुके एडो दुखायो आ मां चंदो जे खुदकुशी जायज हुजे त मां पाण के बंदूक गणी मारे छडिया मुझे पुट मुके ईसायो अल्लाह अब या तुझी मुसलमानी है जो पी तुझो वो रोए पियो वो खुदकुशी करने से मजबूर पियो थे तुझे किरदार के करे तुझे मोमिन नहीं त पी मां जी दिल न रंजाए अबे अमर जे चेहरे के दिसण दी इबादत पी मां जे निन के चुमी त जन्नत जा दर खुली था मुस्तफा जे गुलामन जो रस्तो इहो हां मीलाद वारन जो रस्तो ही हुआ बाकी या तो नारो हणी चौ त मां हुनन मो कटड़न मो आया तो दे मैं अरब कोने असी आयूं मीलाद वारा असी आयूं दिल पर नबी जे मोहब्बत वारा असी आयूं मदीने वाले साईं जा गुण गायण वारा इश्क मोहब्बत आयो रब जो हबीब पुकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी हिकड़ी ज़बान चुप न होजे हड़ई चो खुलिया उम्मत जा बेड़ा पार थी आयो रब जो हबीब पुकार थी वया अम्मा आमिना जो घर सारो मके जो शहर दरियूं दीवारूं दर जादे कादे कर नजर आयो तन जो तबीब महकार थी वया
खुलिया कोटड़ी वारन जा नसीब बेड़ा पार थी विया अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग पोती महबूबा ने माग लाते सीने सा सभाग खये लालण लबीब चिमकार थी विया और खुशू कयूं हर हूर चयो हर कहीं करीब करार थी विया सच बुधा करार थिया मदीने वारे मीर जे सदके करार थिया वो सोने नबी जो मिलाद मनाए को मदीने वाले दी फरमा बरदारी कभी सुन्नत शरीयत दीन वाले रस्ते पे हलबो ओ मिठा मिठा मदीने वाले साईं जी फरमा बरदारी वाली बात मिलंदे कदें जने पंजे अहले सुन्नत जे आलमन सा बुजुर्गन सा अल्लाह वारन सा निस्बत माशाअल्लाह ताला साहब ॾाढो नेक इंसान से नालो मौलाना गुलाम हुसैन जलाली सुभान अल्लाह मौलाना सद्दाम हुसैन ताहिरी हे तव्हांजा अॻवान आहिनि सॾु कनि त लभ हिकु चई हाज़िर थी वेंदा माशाअल्लाह महबूब जी मोहब्बत में पाण पतोड़न था पिया अल्लाह जी रहमत हूंदन मदीने वारे साईं जे रहमत जो छाऊं अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां सां जो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए सोने हबीब जे सदके ऐं सुभाणे जुमो त पढ़ंदासीं हिते हिदायत सभिनी के दावत का जुम्मो असां सां गॾिजी पढ़ंदा ऐं 23 जी शाम 24 जी रात फज़लाबाद शरीफ मातली में मुर्शिदन करीमन जो उर्स अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब बिलमुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मगा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादो पूरियूं कर्ज वारनि जा कर्ज लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर साइलनि जा सुवाल पूरा कर इन मस्जिद ते इन खुदा जी बस्ती जे मथां पंहिंजी मेहर नज़र إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على محمد وعلى آله وصحبه